सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजे करे असांखे पंहिंजी इच्छा हक़ीक़त में असांखे वरी मालिक तरफ़ वधाईंदी आहे। चाहत असांखे मालिक तरफ़ वधाईंदी आहे। चाहत बुरी न आहे, वधण जी चाहत, इज़त जी चाहत उहा ख़राब कोन्हे, पर हक़ीक़त में असां पंहिंजे लक्ष्य वञो पाण सुख न पाए सघंदा आहियूं। छाकाणि जॾहिं वरी लक्ष्य ते पहुचंदा आहियूं असां पाण खे यादि ई कोन्हे हूंदो ऐं पोइ असां चवंदा आहियूं शायदि असांखे ॿियो कुझु खपे जेको हूंदो आहे उन में जो सुख न पाए सघंदा। तंहिंजे करे हिकिड़ो चयो वेंदो आहे त पंहिंजो लक्ष्य हमेशह आसमान खे बनायो ऐं आसमान ते जॾहिं बि तकींदा आहियूं त परमात्मा ॾिसण में ईंदो आहे। यानी पंहिंजो लक्ष्य एतिरो ऊचो बनायो जो हुनमें कॾहिं कमी न हुजे। पहिरियों जॾहिं लक्ष्य आसमान खे बनाईंदासीं त पहुची वेंदासीं। अगर न भी पहुतासीं उॾरण पोइ बि सिखी वेंदासीं जॾहिं उन तरफ़ वधंदासीं। तंहिंजे करे असां संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते ईंदा आहियूं ऐं हमेशह का न का चाहत रखी करे ईंदा आहियूं ऐं चाहत जे पोइ मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं असां पंहिंजे लक्ष्य खे कंहिं महिल आशीर्वाद मिले ऐसा संसार जा सब लक्ष्य पूरा कंदे उन परमात्मा ब्रह्मांड ताईं पहुची वञूं जिते पहुचण खां बाद वरी कुझु पाइणो ई न पवे, सब कुझु मिली वञे ऐं असां उन हक़ीक़त पंहिंजी चाहत खे पहुची परमात्मा वांगुरु बणिजी वञूं उन वांगुरु। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं असां सब उन लक्ष्य तरफ़ वधंदा रहंदा आहियूं। सिर्फ़ु असांखे उहो तरीक़ो बहितर हुजे, असांजी सोच सही हुजे। ऐं जॾहिं बि ॾिसंदासीं इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि ॾे ईंदासीं त पोइ अची करे पंहिंजी चाहत जी झोली पाराईंदा आहियूं, पंहिंजी चाहत पंहिंजी इच्छा रखंदा आहियूं ऐं इच्छा जे पोइ मक़सदु इहो हूंदो आहे त असांखे कोई अहिड़ी रम्ज़ अहिड़ी राह मिले जीअं असां पंहिंजी मंज़िल ते पहुची वञूं। ऐं पोइ इहे संत इहे महात्मा इहे वॾे कमाल जा हूंदा आहिनि। इन जो तरीक़ो बि पहुचाइण जो ॾाढो सवलो तरीक़ो हूंदो आहे जेको असांखे सम्झ में कोन ईंदो पहुचाए छॾींदा आहिनि। असांखे ॾिसण में बि कोन ईंदो। असां जॾहिं कंहिं संत कंहिं महात्मा या कंहिं मंदर में वेंदा त पहिरियों दफ़ो असां जॾहिं वेंदा आहियूं का न का इच्छा रखी करे वेंदा आहियूं, कोई न कोई चाहत रखी करे वेंदा आहियूं त मुंहिंजी इच्छा पूरी थिए ऐं जीअं रखी करे वेंदा आहियूं असांजी उहा इच्छा पूरी बि थी वेंदी आहे, असांखे जल्दी उहो मिली बि वेंदो आहे। लेकिन जीअं असांजी इच्छा थोरी पूरी थींदी आहे असां वरी होॾे वेंदा आहियूं त असांखे वरी कुझु न कुझु घुरंदा आहियूं ऐं ॿिए दफ़े बि असांजी इच्छा तक़रीबन जल्दी थी वेंदी आहे। जॾहिं ॿिए दफ़े ऐं आस्थान ते असांजी कंहिं संत महावत इच्छा पूरी थींदी आहे उते असांजी आस्था जुड़ंदी आहे, असांजो यकीन वहींदो आहे। पोइ वरी असां उते वरी वरी वेंदा रहंदा आहियूं, वरी वरी आसीस वठंदा रहंदा आहियूं ऐं आहिस्ते आहिस्ते जीअं असांजो विश्वास जुड़ंदो वेंदो तीअं तीअं असां उते शेवा शुरू कंदा आहियूं ऐं जीअं ई शेवा शुरू कंदा आहियूं असांजा विश्वास जुड़ंदो, अॻिते हली करे नाम ध्यान सिमरन सां जुड़ंदासीं ऐं जीअं जीअं नाम ध्यान सिमरन सां जुड़ंदा वेंदासीं तीअं तीअं परमात्मा जे क़रीब ईंदा वेंदासीं ऐं तव्हांजो नाम ध्यान सिमरन में शेवा में चङाई में सत्कर्मनि में एतिरो वधंदा आहियूं जो वधी वधी पाण उन परमात्मा खे पाए वठंदा आहियूं, पंहिंजी मंज़िल खे पाए ऊचाई ॾींदा आहियूं, पंहिंजो पाण खे मंज़िल ताईं पहुचाए छॾींदा आहियूं। यानी उहे असांखे अहिड़ो तरीक़ो ॾींदा आहिनि जीअं असांखे पतो बि न पवे। असां वयासीं इच्छा पूर्ति लाइ, वयासीं संसारी तरह, पर हुन आहिस्ते आहिस्ते यकीन विश्वास जोड़ींदो
पंहिंजो पाण कोई शेवा कराईंदो, सत्कर्म कराईंदो, असांजा जेके पुराणा कर्म हुया सभु कटींदो ऐं नाम ध्यान सां जोड़ींदो, असांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाए छॾींदो।